इल्म पिरायो सिंध समारोह के सिरे हेठ जन्नत शादी हाल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द किया वियो, जंहिंमें लाड़काने प्रेस क्लब के सदर ज़फ़र अबड़ो, प्रेस क्लब बॉर्डर के सदर सलीम रज़ा मशहूरी, सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल लतीफ़ मोहम्मदी, सीनियर सहाफ़ी जावेद अहमद मेमण, नूर अहमद ईसपाणी, जावेद अहमद जुणेजो, सुगड़ मुमताज़ मलूक अब्बासी, सुगड़ शबीर मलूक अब्बासी, मुफ्ती नसीर अहमद भुट्टो, बाबू इस्माइल गोदराई, आगा नूर अहमद बुलेदी, काउंसलर इमदाद हुसैन सियाल, कामरेड कादिर ब्रोही, ताहिर नूर इस्माणी, जावेद अहमद चांडियो, सियासी समाजी अगवाननि समेत शायरुनि वॾे अंग में शिरकत कई। ॼण त आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त, टोपी, अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते आयल महिमाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हिकु तारीख़ी वतन आहे। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। उन जो सबूत मुंहनि जे दड़े मां मिले थो। सिंध जा माण्हू मुहबत कंदड़ महिमान नवाज़ आहिनि। टोपी अजरक असांजो शान आहे, असांजी सकाफ़त जो हिसो आहे। सिंध जी तालीम पुठिते पियल आहे, असांखे उन तरफ़ तवजा ॾियणु घुरिजे। असांजे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करे उनखे तरक़ी जी राह ते गामज़न कयो वञे। तालीम सां ई तरक़ी मुमकिन आहे। प्रोग्राम में सुगड़नि पंहिंजे अंदाज़ में सिंध जे शान में बहितरीन शाइरी पेश कई। आख़िर में महफ़िल मौसीक़ी कई वई, जॾहिं त फ़नकार सॼण सिंधी महफ़िल खे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।